अहम ख़बर आहे त जहालत जी इंतहा थी वई आहे। SSP RRF अल-फलाह ब्यास कराची तावीज़न ऐं कारे इल्म कराइण जे इल्ज़ाम हेठि सिपाही जे सर्विस खे मारे छॾियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं त जहालत जी इंतहा थी वई। SSP RRF अल-फलाह ब्यास कराची तावीज़न ऐं कारे इल्म कराइण जे इल्ज़ाम हेठि सिपाही जी सर्विस ते मारे छॾी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे असगर खानूठी। जी असगर, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, SSP RRF अल-फलाह बैस कराची जो अनोखो हुकुमनामो साम्हूं आयो आहे, जंहिंमें हुन हिकु सिपाही जंहिंजो नालो अब्दुल कयूम आहे, उन जे इन इल्ज़ाम हेठि सर्विस 2 साल मारे छॾी आहे त हुन SSP जे मथां तावीज़ ऐं कारो इल्म कयो आहे। इन हवाले सां खेसि सिपाहीअ खे सज़ा ॾींदे SSP पंहिंजे हुन नोटिफिकेशन में ॼाणायो आहे त SSP खे 2 भेरा नोटिस बि ॾिना विया ऐं हुन नोटिसनि जे जवाब में जेको हुन जवाबु ॾिनो आहे उन मां उहो मुतमिन आहे। तंहिं करे इहे ॻाल्हियूं कुझु साबित थियूं आहिनि त सिपाही अब्दुल कयूम मथिस तावीज़ ऐं कारो इल्म कयो आहे, जंहिं तहत हुनजी 2 साल सर्विस मारी थी वञे ऐं उन खां सवाइ हुन DIG खे इहा बि सिफ़ारिश कई आहे त उन सिपाहीअ खे मेजर पनिशमेंट ॾेई हुनजी नौकरी बि ख़तमु कई वञे। ऐं जॾहिं त उन वारे सां DIG पारां को बि अञा ताईं उन ते फ़ैसिलो न आयो आहे, पर फ़िलहाल उन सिपाही जी जंहिंजो नालो अब्दुल कयूम आहे उहो असुल घोटकीअ जो रहवासी आहे। SSP RRF अल-फलाह बैस कराची पंहिंजे हुकुमनामे में उन सिपाही जी सर्विस 2 साल मारे खेसि पंहिंजे ज़िले घोटकी वापसि मोकिले छॾियो आहे ऐं DIG खे सिफ़ारिश कई वई आहे त खेसि नौकरीअ तां पिणु बरतरफ़ कयो वञे, ऐं जंहिंजो अञा ताईं को फ़ैसिलो साम्हूं न आयो आहे। जॾहिं त उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त SSP खे सिपाहीअ पंहिंजी दरख़्वास्त में बि अपील कई हुई त हुन जेके मथिस कारे इल्म ऐं तावीज़ जेके इल्ज़ाम आहिनि उहे ग़लति आहिनि। हुन कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो कमु न कयो आहे, पर उन जे बावजूद बि SSP साकिब इब्राहिम जेको PSP ऑफिसर आहे उन जे जवाब खे रद्द कयो आहे ऐं चयो आहे त उन जा जवाब ग़लति आहिनि ऐं उन वटि काफ़ी सबूत मौजूद आहिनि जंहिंमें इहा ॻाल्हि साबित थी आहे त सिपाही अब्दुल कयूम मथिस तावीज़ ऐं कारो इल्म कयो आहे ऐं जंहिंजे करे खेसि मेजर पनिशमेंट ॾिनी वञे थी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असगर खानूठी।